भवाइतनि फिल्मनि जा मता अहिड़ियूं फिल्मूं उन लाइ ॾिसंदा आहिनि त खेनि भउ थिए, पर कुझु फिल्मूं अहिड़ियूं आहिनि जेके हद खां वधीक भवाइतियूं बणिजी वयूं, जिन ते पाबंदी लॻाई वई। केतिरनि ई फिल्मनि खे रिलीज़ करण खां अॻु कुझु मंज़र ख़तम करण खां पोइ रिलीज़ कयो वियो हो। उन्हनि फिल्मनि में दी एक्सोर्सिस्ट अहिड़ी फिल्म आहे जंहिंखे सभ खां वधीक भवाइतनि फिल्मनि जी लिस्ट में हमेशा शामिल कयो वेंदो आहे। सभु भवाइतनि फिल्मनि जा शौक़ीन हिक ॿिए खे सलाह ॾींदा आहिनि त ही फिल्म ॾिसो। ही फिल्म 1973 में रिलीज़ थी हुई ऐं फिल्म ॾिसण वारनि जा होश उॾी विया हुआ। सिनेमा घरनि में माण्हुनि उल्टियूं कयूं ऐं हालत एतिरी ख़राब थी वई हुई जो सिनेमा हॉल मां निकिरी विया हुआ। फिल्म ॾिसण लाइ हिकु शर्त बि रखियो वियो त कंहिं वॾी शख्स खे पाण सां गॾु वठी अचो। अहिड़ी रीति 1979 में रिलीज़ थियल फिल्म कैनिबल हॉलोकास्ट बि अहिड़ी फिल्म आहे जेका भवाइती हुजण लाइ बदनाम आहे। हिन फिल्म जी कहाणी झंग में गुम थियल फिल्म साज़न जी ॻोल्हा जे चौधारी घुमे थी ऐं फिल्म जे रिलीज़ बाद ॿिनि अदाकारनि जे गुम थियण बाद फिल्म जे हिदायतकार खिलाफ केस बि दाख़िल कयो वियो हो। हिकु जापानी हॉरर फिल्म ग्रोटेस्क 2009 में रिलीज़ थी हुई, जंहिंमें हिकु डॉक्टर खे हिकु नौजवान जोड़े ते खौफ़नाक तशद्दुद कंदे ॾेखारियो वियो हो, पर बर्तानिया में फिल्म ते पाबंदी लॻाई वई, जंहिं बाद ॿियनि मुल्कनि में बि इन ते पाबंदी लॻी वई। 2009 जी हिकु फिल्म दी ह्यूमन सेंटीपेड 2 हुई। हिन फिल्म जी कहाणी हिकु जर्मन सर्जन बाबति आहे जेको टिनि सियाहनि खे यरगमाल बणाए उन्हनि ते ख़तरनाक तजुर्बा करे थो। फिल्म जे लेखक जी दावा हुई त ही हेल ताईं सभ खां खौफ़नाक फिल्म आहे। हिन फिल्म ते बि पाबंदी लॻाई वई हुई। 1974 में रिलीज़ थींदड़ फिल्म द टेक्सास चेनसॉ मैसेकर में जहिड़ी तशद्दुद ॾेखारियो वियो हो उनखे पसंदि न कयो वियो ऐं फिल्म खे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पाबंदी खे मुंहुं ॾियणो पियो। 1981 में रिलीज़ थियल अमेरिकी फिल्म द इविल डेड जी ॻणप उन्हनि मक़बूल फिल्मुनि में थिए थी जेके सभ खां भवाइतियूं आहिनि। हिन फिल्म जी कहाणी कॉलेज जे 5 शागिर्दनि जे चौधारी घुमे थी जेके मोकलूं गुज़ारण ॿेलनि में वेंदा आहिनि। ही रतोछाड़ सबबि तकरारी फिल्म बणिजी वई हुई, जंहिं बाद मुख़्तलिफ़ मुल्कनि में इन ते पाबंदी लॻी ऐं बाद में हिन फिल्म जा ॿिया हिस्सा बि रिलीज़ कया विया हुआ। 2013 में फिल्म जो चोथों हिस्सो रिलीज़ थियो हो जेको पिणु मक़बूल थियो हो।